असांजे छोकरनि खे पीउ नथो वणे, कुकड़ खे बादामियूं खाराईंदा। कुकड़ विड़े पियो, हुन खां रत पई वहे, आ जावा मर त जाओ तोखे खड़ा ठोके। पिणे खे कॾहिं बादामियूं खारायूं अथई? जंहिंजे ठोंकनि सां तूं जाओ हा। रब सोचे मुझे ॿी वसीयत इहा थो त पंहिंजे पीउ मां सजमाइश कर। टी नसीहत, वला तक़्तुलू औलादकुम मिन इमलाक, पंहिंजे बच्चनि खे रोज़ीअ जे तंगीअ जे करे क़त्ल न कजो। नहनु नरज़ुकुकुम व इय्याहुम, तव्हांजी रोज़ी बि मां ते आहे, तव्हांजे बच्चनि जी रोज़ी बि मां रब ते आहे। साईं ॿार घणा थी विया आहिनि, वक़ुफ़ो थो कराए अचां। हदीस कुदसी थो पढ़ा, रब थो चए इन्नमा तुनसरून व तुरज़क़ून बिज़ुअफ़ाइकुम, मां अल्लाह तव्हांजी मदद बि कंदो आहियां, तव्हांखे रोज़ी बि ॾींदो आहे। तव्हांजे घरनि में जेके कमज़ोर पिया आहिनि न, उन्हनि जे करे पोड़ा पीउ मां पिया आहिनि, कमाइण जहिड़ा कोन्हनि, हथ खयंदो अल्लाह असांजे बच्चनि जी पारत। असांखे पीउ मां वणनि ई नथा। पीउ खे टंग खां कढी ओड़े मना में सुम्हारे छॾियो अथई, हल हेॾे। पीउ मां खे घरां कढी छॾियोसीं, ॿार बंदि कराए छॾियासीं, बरकत किथां अचे? जेको थो मौलवी मिले, ऐं बरकत लाइ दुआ कयो, बरकत करे का। अरे बरकत वारा टपड़े ई तो घरों कढी छॾिया। बरकत ए मासूमनि ॿारनि जे ॿातड़ी ॿोलीअ में, न त तूं अहिड़ो चङो मुड़ुसां जो तोखे अलाह रोज़ी पियो ॾे। अड़े हिननि मासूमनि जे करे